दूर कहीं, अता पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना। अॼु असां हाला शहर में वेठा हूँ। सो जीअं लतीफ़ साईं जो दीदार कयोसीं त नूर मेमुन हालाई तमामु असांजो दोस्त मशहूरु आहे ऐं सकाफ़त जूं जेके बि शयूं आहिनि सभु यार वटि ई आहिनि ऐं यार खे वॾो जसु आहे जो असांजी सकाफ़त खे उजागर करे थो ऐं नयूं नयूं शयूं असांखे पंहिंजे सकाफ़त जूं पुराणियूं किथां बि ॻोल्हे अचे उहे सकाफ़त जूं शयूं असांखे ॾिए थो। ऐं असां बि जीअं जो यार जी चांहि बि अॼु पीतीसीं, यार जे दुकान ते आयासीं, चयोसीं त हाणे पंहिंजो सकाफ़त जो दुकान बि ॾिसूं। ऐं हीअ अॻे जेको अल्फ़ाबेट असांजी सिंधी ॿोली आहे इहो यार अॼु गिफ्ट करे पारायो। सो हाणे वरी इन अजरक हू बि भाऊ जो ई ॾिनल गिफ्ट हुयो ऐं हीअ बि वरी भाऊ जी गिफ्ट आहे जेके वरी इहो पाए तव्हां सॼे पंहिंजे मुल्क में पंहिंजी सकाफ़त के निर्वार को। मेहरबानी। ओ मेरे ख्यालों पेश आई है एक सूरत मत वाली सी, नाजुक सी शर्मीली सी, मौसूम से भोली भाली सी, रहती है वो दूर कहीं, अता पता मालूम नहीं। कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना, कोको कोरीना।